पनवाकिल में बदअमनी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रिपोर्ट कर रहा है अयाज शेख। पनवाकिल में वधंदड़ बदअमनी ऐं 2 ॾींहं अॻु अगवा थी वियल समाजी अॻवान शफ़ीक वाघो ऐं संदसि भाउ अब्दुल रहीम वाघो जी अगवा वाक़े ख़िलाफ़ समाजी तंज़ीमुनि शहरनि ऐं सिविल सोसाइटी जे सॾ ते रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। रैली जे अॻवाननि स्टेप फाउंडेशन जी मरकज़ी चेयरपर्सन शाइस्ता खोसो, सिंधु नवाज़ गांगरो, मियां ख़ैरुद्दीन इंदड़, रब नवाज़ मलाणो, शाहिद जतोई ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ॾींहों ॾींहुं बदअमनी वधंदी पई वञे, फुट जा मामला, चोरियूं धाड़ा वधंदा पिया वञनि ऐं इरफान समो जेको आहे उहो वॾेरनि जी औताक़ुनि ऐं सियासी जेका बोतार आहिनि उनखे टफ ॾियण में मसरूफ़ आहे। पर आवाम जी जान ऐं माल जेको असां टैक्स पेयर आहियूं, टैक्स पे कयूं था त असांजी जान ऐं माल जो तहफ़ुज़ कयो वेंदो, उन खां लातालुक़ आहिनि ऐं इन करे जेको आहे 3 ॾियारनि खां उन अमर खां छा बेदन हूंदी, छा ज़ुल्म हूंदो उन घर में जेका 3 ॾियारनि जा उन जा 2 जिगर जा टुकड़ा 3 ॾियारनि खां लापता आहिनि। सखर जेको मुकमल तौर नाकाम थी चुको आहे अवाम खे अमन ॾियारण में, छो जो इहे पहिरियों वाक़ियो न आहे। अहिड़ा कई वाक़िया अॻुवा जा थी चुका आहिनि, वारदातूं थियनि थियूं। तीअं ॾिठे थो मूंखे सम्झ में नथो अचे त IG सिंध जेको आहे SSP समो साहब खे हितां ट्रांसफर छो नथो करे, छो जो SSP समो सिर्फ़ु वॾेरनि खे ख़ुशि करण में पूरो आहे, सियासतदाननि जे बंगलनि खे उन्हनि जी ग़ुलामी करण में पूरो आहे। ॿाहिरि सॻा भाउर पनवाकिल मां 3 ॾींहंनि खां अॻुवा थियल आहिनि, जंहिंजे लाइ अञा इहा एतिरो बि ख़बर न पइजी सघी आहे त हू किथे आहिनि। तो इहा मुकमिल पुलिस जी नाअहली ऐं सिंध गवर्नमेंट जी नाअहली आहे। 3 ॾींहंनि खां वठी अगवा थी चुको आहे। सिंध हुकूमत ऐं सखर पुलिस जी नाइंतिज़ामिया जी नाअहली जे करे हिन वक़्त ताईं उन्हनि कख बञी बीड़ो न कयो आहे। असां SSP सखर खे नोटिस वठण जी अपील था कयूं ऐं उनखे असां गुज़ारिश था कयूं त जल्द खां जल्द असां वटि दोस्त बाज़ियाब करायो वञे। हिन महिल ताईं पुलिस कख भञी बीणो न आहे कयो। जेकॾहिं शाम ताईं या सुभाणे ताईं माण्हू बाज़ियाब न थिया, सुभाणे SP ऑफिस अॻियां धरणो लगायो वेंदो। रैली में शामिल शहरनि हथनि में प्ले कार्ड खणी नौजवान भाइरनि जी बाज़ियाबी ऐं अमुन अमान जी बहाली लाइ नारेबाज़ी कई। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज शेख, आवाज़ TV न्यूज़, पनवाकिल।